कराची शहर में हिन वक्त तेज़ तूफ़ानी हवाऊं शुरू थी चुकियूं आहिनि। समूरो कराची शहर हिन वक्त हवाउनि जे घेरे में आहे। समुंड मां उथंदड़ हवाऊं जेके तमामु वॾो तूफ़ान चयो पियो वञे त उहो ईंदो, उन जा ख़तरा मौसमियात खाते जो चवणु आहे त उहे ख़तरा उन जा मौजूदु आहिनि। पर हिन वक्त कराची शहर जे समूरनि इलाइक़नि में तेज़ तूफ़ानी हवाऊं शुरू थी चुकियूं आहिनि। मींहं जी कणकण पिणु पइजी रही आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त 14 जून खां तेज़ बरसाति पिणु शुरू थींदी ऐं हिन खां वधीक तेज़ हवाऊं शुरू थींदियूं। उनजे करे हिन वक़्तु कराची शहर जे अंदरि हिकिड़ो ख़ौफ़ ऐं ख़तरे जहिड़ी सूरत हाल आहे। माण्हुनि में ख़ौफ़ पिणु मौजूदु आहे। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ ऐलान कया विया आहिनि, हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। ख़ासि तौर ते कराची समुंड जी साहिली जेकी समूरी पट्टी आहे, इब्राहिम हैदरी, रेहड़ी, मुख़्तलिफ़ गोलाड़ची, बदीन, ठट्टो, इहो समूरी पट्टीअ में हाई अलर्ट जारी आहे। उतां जेके वॾी तादाद में ॿेड़ा समुंड में वियल आहे उन्हनि खे वापसि घुरायो वियो आहे। 144 कलम लागू कयो वियो आहे त को बि हिन वक़्तु समुंड में न वञी सघंदो, न वेंदो। कंहिं बि पिकनिक ते, कंहिं बि माण्हुनि जे घुमण फिरण ते पाबंदी हूंदी। जॾहिं त समुंड ते कराचीअ जे सीवियूं ते जेके फ्लेट्स आहिनि उन्हनि जे लाइ पिणु अलर्ट जारी कयो वियो आहे त उहे समूरा माण्हू घर ख़ाली करे ॿिए हंधि मुंतक़िल थियनि। छो जो समुंड जूं जेके छोलियूं हूंदियूं उन में तमामु वॾी तेज़ी हूंदी, तूफ़ान जे करे उन लाइ को बि ख़तरो थी सघे थो। गुजरात खां ईंदड़ जेकी तूफ़ान आहे उन जा जेके असर आहिनि हिन वक़्त ते कराची शहर में मौजूदु आहिनि। चयो थो वञे, मौसमियात खाते जो चवणु आहे त सिजावल जेको आहे उहो तमामु घणो असर हेठि ईंदो। उते तमामु वॾा ख़तरनि जी जेको आहे सो उहा घिंटी आहे, ख़तरा उते थी सघनि था। इन खां अलावा जॾहिं माज़ीअ जे असां तूफ़ाननि खे ॾिसूं था त बदीन ऐं ठट्टो, सिजावल, गोलाड़ची उते तमामु वॾियूं तबाहियूं आयूं आहियूं। वॾी तादाद में माण्हू उते फ़ौत थिया हुआ, केतिरा ई माण्हू उते लुड़ी विया हुआ। हिन भेरे तमामु वॾो ख़ौफ़ आहे, उनजे करे अलर्ट जारी कयो आहे। PDA में सरबराह सां ॻाल्हि ॿोल थी आहे। संदसि चवणु आहे त हुननि समूरनि इलाइक़नि जो विज़िट करे रहिया आहिनि त जीअं जिते रिलीफ जो कमु आहे उनखे बहितर तरीक़े सां सरअंजाम ॾेई सघिजे। इस्पतालुनि जे हवाले सां असां विज़िट पिणु कयूं आहिनि। उते अलर्ट जारी कयो वियो आहे त इस्पतालूं कराचीअ जी सिविल हुजे, जिना हुजे, सॼी सिंध जूं जेके हॉस्पिटल आहिनि, ख़ासि तौर ते लाड़ जी जेकी पट्टी आहे, सामूंडी पट्टी आहे, उन्हनि में अलर्ट जारी कयो वियो आहे। मौसमियात खाते जो इहो बि चवणु आहे त हैदराबाद शहर हुजे, सिंध जा ॿिया शहर हुजनि, उते पिणु तूफ़ान जा असर थींदा ऐं तूफ़ानी हवाऊं उते लॻंदियूं। इन समूरी सूरत हाल में हिकु ख़ौफ़ ऐं ख़तरो मौजूदु आहे। अॼु खां तेज़ तूफ़ानी हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। कराची शहर में 11 तारीख़ जून हुजे, 12 तारीख़ हुजे, उन्हनि में सख़्तु गर्मी ही ॿिठ हुई। जॾहिं त अॼु सुबुह सां ई 13 जून खां सख़्तु जेके तेज़ हवाऊं शुरू थी वियूं आहिनि। हाणे 14 जून जे हवाले सां चयलु आहे त मींहं वसंदा, तेज़ तूफ़ानी बरसातूं हूंदियूं। उनजे करे साहिली पट्टीअ जा ॻोठ त ज़रूरु मुतासिर थींदा, पर कराची शहर हुजे, हैदराबाद शहर हुजे, या साहिली पट्टीअ जा बदीन हुजे, गोलाड़ची हुजे, ठट्टो हुजे, केटी बंदर हुजे, इहे समूरा मुतासिर थींदा। उन लाइ अवाम खे चयो वियो आहे त अवाम उन साहिली पट्टी ख़तरनि वारे इलाइक़नि खां ॿाहिरि अचे। छो जो मौसमियात खातो अकतियूं त कंदो आहे, मौसमियात खातो इतलाह त ॾींदो आहे, पर जॾहिं मामला ख़राबु थी वेंदा आहिनि त मौसमियात खातो जूं अकतियूं बि कॾहिं कॾहिं नाकाम साबित थींदियूं आहिनि। छो जो कुझु टाइम अॻु में, 2 साल अॻु में कराचीअ जे शहर जे हवाले सां मौसमियात खाते जो चवणु हो त जेके अर्बन फ्लड हूंदो उन में एॾी वॾी तेज़ी न हूंदी, हल्को हूंदो। पर 3 ॾींहं मुसलसल जॾहिं बरसाति शुरू थी त समूरो कराची शहर जाम थी वियो, नाला जाम थी विया ऐं हिकु अर्बन फ्लड जी सूरत हाल पैदा थी। उनजे करे समूरे कराची शहर जी बिजली निज़ाम धरम बरम थी वियो, गैस जो निज़ाम धरम बंदि थी वियो, रोड रस्ता बंदि थी विया। हिन भेरे इहा इतलाह आहिनि त हिन क़िस्म जी अगरि ख़तरो पैदा थिए थो त उन लाइ अवाम पाण अलर्ट रहे। सरकारी इदारनि जे हवाले सां चयो आहे त उहे पिणु अलर्ट रहनि। PDA में आहे, लोकल गवर्नमेंट आहे, KMC आहे, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स आहिनि, उहे सभु अलर्ट रहनि त जीअं हिन ख़तरनाक जेको सामूंडी तूफ़ान ईंदो उनखे फेस करे सघिजे। चयो थो वञे मौसमियात खाते जो चवणु आहे त हीअ जेके 3-4 ॾींहं हूंदा उहे इंतिहाई अहम हूंदा। जी।